पहलीकार दोस्तों, आगा सफ़र प्रोग्राम हरू भरू हरू भरू में ॻाल्हियूं भरू भरू जूं माण्हू भरू भरू जा शख़्सियतूं अॼु बि हिकिड़ी शख़्सियत आहे पर यार कॾहिं कॾहिं का कम जी ॻाल्हि हूंदी आहे तीअं कॾहिं कॾहिं का कम जी शख़्सियत हूंदी आहे। अॼु हिते कोई यार आयो आहे, अचो त मिलूं था। आहे फनकार बिस्मिल्लाह बाबा। साईं बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ही छा हो साईं, ही छा पे कयो हुयो तव्हां? साईं सुरो अच्छा सुरो सुरो पंहिंजो तारुफ़ था करियो, नालो तव्हांजो थी वञे। साईं तकड़ो जना इहो कहिड़ो नालो आहे? छो साईं इहो छा था चओ था? सफ़ा जलाल थी सघे थो, ओचितो जलाल थी सघे थो, बाक़ाइदे जलाल थी सघे थो, बाक़ी तकड़ो जलाल नथो थी सघे। इहो कहिड़ो जी साईं? ही कहिड़ो सुर आहे साईं? छा पे साईं कयो सुरतावाई 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 साईं। सुरतावाई? हाँ साईं सुरतावाई। सुरतावाई कॾहिं खां थियो आहे? इहो त को राग वाग आहे कोन सुर वुर आहे? राग में सुरतावाई न हूंदा त ॿियो छा हूंदा? साईं कमाल था कयो, तव्हां हरू भरू ॻाल्हि सुर जी कयो, राग जी कयो, कुझु ठुमके शुमके जी कयो त असां तव्हांखे ॿुधायूं न। तव्हांखे त बाजो वॼाइणु पवंदो हुजे। साईं बाबा साईं घटो ॻाल्हि रींग टके रींग तो चाहिए बात हम हेडी स्पीड कर रहे हैं हर साल बने मतलब ही छा तव्हां छा चयो तव्हांजे हिन गोड़ में हिन साईं हे राग जूं मात्राऊं हुन जेके तव्हांखे सम्झ में कोन ईंदी, जेके मूंखे बि सम्झ में कोन ईंदी, तव्हांखे कीअं ईंदियूं मां तव्हांखे कीअं सम्झां? तव्हां ॿुधायो, इंटरव्यू कयो वारो कयो। ॾिसो दादा मां तो छड़ो परेशान थी विया आहियूं, रागनि में परेशान थी विया आहियूं, मूंखे वॾा सुर ॾिठा आहिनि, मुंहं ॾिठा आहिनि, जल्दी कयो। तव्हां थोरो बाजे खे साई ॾींदो? ही बाजो साहब जेको आहे न, से बाजो में साथ हो, मुझे बाजो साथ साईं आहे तव्हांजो बाजो साहब साहब थकिजी पियो आहे, तव्हां थोरो हुनखे साई ॾियो त असां पाण थोरी गुफ़्तगू करियूं। हलो साईं ठीकु आहे, बाजो थोरो बीहजई टकर टकरी। हा साईं हाणे ॿुधायो। अच्छा मूंखे इहो ॿुधायो त तव्हां हाणे आउं सम्झी वियुसि त तव्हां कहिड़े क़िस्म जा ॻाइणा आहियो। तव्हां उहो आहियो जेके इहो परायूं धुनूं चोराए ऐं पोइ वरी हुन ते अजीब अजीब क़िस्म जी हिकिड़ी शाइरी ते हुनखे नचेजे, पर अलाए छा जेके हूंदा आहिनि लफ़्ज़ बफ़्ज़ मिलाए हुन ते तव्हां को वठी रड़ियूं कंदा आहियो। साईं ॻाल्हि इहा न आहे बाबा, साईं ॻाल्हि इहा आहे त उहो जेके तव्हां छा चयो सवेल त जेको बाबा पराई धुन जेका इंडिया जी तिर्च चवंदा हुन खे कट चवंदा आहियूं साईं, कट कट तव्हां बसि मिसाल तौरु असली गानो असां हुनखे टोड़े भरोड़े पोइ हुनखे असां पंहिंजी कट तिर्च सां राग ठाहींदा आहियूं। भला तव्हांखे राग अचे थो? साईं बाक़ाइदे राग राग जा घणा क़िस्म आहिनि? राग जा साईं ॿ क़िस्म आहिनि। राग जा ॿ क़िस्म आहिनि? राग जा ॿ क़िस्म। कहिड़ा? हिकिड़ो राग, ॿियो खट राग, टियों बि क़िस्म अथसि पर तव्हांखे उहो हिते कोन ॿुधाईंदुसि। हाणे थोरो तव्हां हिनखे हिनखे थोरो महिरबानी करे हिनखे साईं साईं ठीकु आहे साईं। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, हीअ जेका मूंखे तव्हां महिरबानी करे मुंहिंजे सुवालनि जा जवाब ॾियो। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां जेको न ही कंदा आहियो जेका वल्गर क़िस्म जी शाइरी हुन ते तव्हां फिट कंदा आहियो, ऐं इहो तव्हांखे कंहिं सेखारियो? तव्हांजो उस्ताद केरु आहे? साईं मुंहिंजो उस्ताद गामन खान घंडाई आहे, जेको वॾो मशहूरु तरीन फ़नकार आहे। तव्हां हुनखे कोन ॿुधो आहे त ईंदो आहे, तव्हां बदनसीब आहियो जो तव्हां हुनखे सुरनि खे कोन सम्झी सघियो या हुनखे न ॿुधो अथव। बाक़ी असां तकड़ा जरा तव्हां हिसाब त असांखे पुछो, असां तव्हांखे ॿुधाईंदासीं, उहो ॿुधाईंदासीं जो हट परे सफ़ाई। तव्हां सवेल ॻाल्हि कई त राग जा घणा क़िस्म आहिनि, त राग साईं ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे राग, ॿियो हूंदो आहे खट राग। हाणे खट राग जेको आहे छा हूंदो आहे खट राग? हा तव्हां पंहिंजे सही
न खट राग का राग आहे छा? साईं बिल्कुलु उहो राग इन करे राग उहो खट राग हुनते नालो पियो थो असां जॾहिं ॻाईंदा आहियूं त माण्हू हीअं खटुनि ते वेठा हूंदा आहिनि उहो खटुनि ते वेही करे असांखे जेको ॿुधंदा आहिनि उनखे असां चवंदा आहियूं खट राग ऐं जेके पट ते वेही ॿुधंदा आहिनि उहो राग। जेके पट ते वेही ॿुधनि उहो राग तव्हां सुरी लाहो बाक़ाइदे कमाल जा सुरी लाहो ही कहिड़ो राग हो? सुररामभाट राम सुररामभाट हा मतलब रामभाट को सुर को राग आहे को हे हेॾा वॾा फनकार भा 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 करे ॻाईंदा आहिनि उहो ॿुधो था उहो ॾिसो था बाक़ी जेके असां बाजे खे थोरो लॻायोसीं घणी त तव्हां परेशान थिया आहियो अफ़सोस आहे साईं यार ही हरू भरू जो बाजो वॼाइण था बंदि कयो। तव्हां महिरबानी करे मूंसां ॻाल्हायो साईं ऐं हिन बाजे खे बि परेशान न कयो ऐं तव्हां हरू भरू मूंखे बि परेशान न कयो पाण हरू भरू परेशान न थियो। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो जेको राग जो जेको उस्ताद हू त तव्हां ॿुधायो जेको तव्हांखे सेखारी तिर्ज़ अलाए छा आयो कट 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 राग जी कट बाबा राग जी कट ऐं हू जेको तव्हांजो जेको जंहिं तव्हांखे ॻाइणु सेखारियो उहो कहिड़ो उस्ताद? उस्ताद जी ॻाल्हि छॾियो हाणे मूंखे वठो त तव्हांजो राग बचायो हुन सां सिंध जो राग सिंधी राग वरी असां वापसि आंदोसीं इन जे लाइ त मां तो छड़ो तारगो परायो राग ॿुधी ॿुधी पंजाबी धुनूं हे ॿुधी उहे परेशान थियो। हाणे असां पंहिंजा राग था ॿुधायूं पिया तव्हांखे एतिरा अहिड़ा भला भला गाना था ॿुधायूं ऐं राग था रचायूं जो संगत हीअं भॼी टपाली निकिती घर हली थी वञे भई पंहिंजा घर थी आबाद कयूं। मतिलबु जेके तव्हां चओ था त माण्हू पंहिंजे माउ पीउ खे छॾे छोकिरो छोकिरी ऐं जेको वञी था कोर्ट में हा तव्हांजा जेके डुक डोड़ था चओ भॼण लाइ छा आहे सिंधीअ में चवंदा आहिनि जेको असांजी रागनि कयो इहो जेको आहे ही जेको तव्हां वॼायो इहो हीअं करण सां इहो छा चयो मूंखे सुर त निकितो कोन ये सुर भवाटी इहो सुर भवाटी हो साईं तव्हांखे आउं नथो सम्झां तव्हांखे राग जी ख़बर आहे तव्हांखे का सुर जी ख़बर हुजे ॻाल्हि रिंग टके राग मां तव्हांखे राग ॿुधाए हिनखे महिरबानी करे तव्हां हिनखे छॾियो तव्हां ईअं थोरो ईअं जुगारे बाजी खे छॾिया छॾिणो पवंदो थोरी देरि लाइ हलो भला तव्हांजे करे बाजी खे थोरो तसु ॾेई अचा सटको ॾियां थो वरी हाणे इहा तूं मूंखे वणी थो इहा ॻाल्हि तीअं ऐं तोखे वणा मां ज़रूरी त नाहे हो हा हे इहो छा आहे हो इहो छा आहे राग जॾहिं खुटी पवंदो आहे न त पोइ असां राग खे हो हा करे पुॼाए पूरो कंदा आहियूं त जीअं माण्हुनि खे ख़बर न पए राग में कोट चोट अथसि इहो त उहो कंदा आहिनि जानवर जेके राति जो कुझु जॻंदा आहिनि उहो घिटियुनि में जेके कंदा आहिनि उहे कंदा आहिनि तव्हां फनकार खे सफ़ा परेशान करे छॾींदी ज़रूरु भरू ईअं न आहे इहे असां जानवर वारनि जी ॻाल्हि न करूं करे असांजे सुरनि में तालनि में अहिड़ो सुरी रही छा ॿुधायां सुरूर आहे जेके फनकार त छा माण्हू त छा इंसान त छा पर जेकॾहिं झंग जा जानवर उहे बि परेशान थी जेको आहे न झूमण लॻंदा आहिनि ॾिसो राग चवंदा आहिनि त रूह जी ग़िज़ा आहे तव्हां जेको ही छा आराम यार कमाल थो करी राग रूह जी ग़िज़ा वरी कीअं ॾींदो रूह गे बात वारी ॻाल्हि थो करी पियो रूह खे राग ॿुधंदा आहिनि छा रूह चवंदा आहिनि हिन रूह खे ख़तमु हुयोसि हे मरी वियो आहे उनजे उन रूह जी लाइ चओ थो रूह जी ग़िज़ा आहे कमाल आहे तव्हां मूंखे त ॾाढी खिल थी अचे पई तव्हांजे सुवालनि ते रूह जी ग़िज़ा रूह त माण्हू निकिरी ईंदो आहे उनजी ग़िज़ा वरी कहिड़ी तव्हांजी ॻाल्हि सही तव्हां सही था पोइ भला राग छा आहे राग जी ग़िज़ा न आहे त पोइ छाजी ग़िज़ा आहे ये क्या ग़िज़ा विज़ा न आहे हे हूंदा झूमण टपा ॾियण ठेंग ॾियण उनखे राग चइबो आहे अच्छा माना माण्हू खे अहिड़ो ॿुधाइजे जो माण्हू टिपा ॾियनि झूमी वञनि हीअं गोल गोल थी वञे उनखे राग चइबो आहे इहो राग हा पर तव्हां कंहिंखे झुमायो पोइ करे मतिलबु त तव्हां खां सुवाल जेको पुछां थो उनजो जवाबु मूंखे बाजो ॾींदो साईं बाजे में सुर सभु सुर जवाबु ॾियनि था न ॿिया
यार तव्हां मूंखे महिरबानी करे इहो सम्झायो त तव्हां हीअ जो बसि हाणे घणियूं थियूं ॻाल्हियूं, हाणे मूंखे तव्हां इहो ॿुधायो त हीअ जेको तव्हां ॻायो था, हिकिड़ी त शाइरी ख़राबु आहे, वल्गर क़िस्म जी शाइरी ॻायो था, अलाए कहिड़े क़िस्म जा नालाइक ऐं नाकाम शाइर आहिनि जेके तव्हांखे लिखी था ॾियनि। वरी तव्हां जेको सिंधी मौसीक़ी जी जेका ॿेड़ी ॿोड़ी आहे, जेको सिंधी मौसीक़ी खे तव्हां जहिड़नि ॻाइणनि जी तबाह कयो आहे, तव्हां राग खे त बर्बादु कयो पर सॼी सिंधी जेको फोक राग हो था उनजो ॿेड़ी ॿोड़ी छॾी आहे। तव्हां आख़िर ईअं छो था कयो? ॿ चारि पैसनि जे ख़ातिर? बाबा ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हि राग छा लॻाइबो आहे? पैसनि लाइ लॻाइबो आहे? बाक़ी छा लॻाइबो आहे? हे सभु फनकार पैसे जे पियो त लॻाइणा अथनि। तुंहिंजो कलाम, मुंहिंजो कलाम, हिन जो कलाम, हुन जो कलाम, ॻायूं धायूं पंहिंजा खीचा भरी वेठा आहिनि। राग त पैसनि लाइ लॻाइबो आहे। मतिलबु त तव्हां हीअ जेको मौसीक़ी में आया आहियो ॻाइण जे लाइ, तव्हां पैसनि जे लाइ आया आहियो, हिन खां अॻे छा कंदा? उस्ताद खमन खान आहे जेको आहे न, मां पैसा ॿेड़ींदुसि, हुजे ॻाईंदो त मां पैसा ॿेड़ींदुसि हुनजा, जेको हुनखे पवंदा घोर पवंदी जेकी हुनखे ॿेड़ींदो। पोइ सोच में त मां ईअं छो कयां, मां ईअं छो न कयां त मां पाण ॻायां। ऐं पोइ तव्हां पाण ॻाइण शुरू? ऐं मां पाण ॻाइण शुरू थियुसि। माशाअल्लाह हाणे त मूंखे उहो कमाल जो ॻाइण थो अचे, उहो कमाल जो राग थो अचे जो सभिनी में मां तकिड़ो थियुसि। अच्छा, तॾहिं तव्हां पंहिंजो नालो बि नालो मूं तॾहिं मूं संगत सॼी पोइ गॾिजी सॼी नालो रखियुसि। बाबा ॻाल्हि ॿुधो, फन में वॾी तकड़ कई, तो फन जे सिखण में वॾी तकड़ कई, तो ॻाइण में वॾी तकड़ कई, पोइ हर शइ वॾी तकड़ कई, जेके तुंहिंजो नालो हाणे तकिड़ो जलाल। न पोइ हाणे उहो तूं जलाल चांडी जी त कापी कोन थो करी, तो कापी भला कंहिंजी थो करी, गाई भला कंहिंखे थो, पोइ उनजो नालो छो चोराई? ॿुधो न, हाणे उस्ताद जेकॾहिं नालो न हूंदो कंहिंजो त माण्हू कीअं ॿुधंदा, कीअं ॿुधंदा? अच्छा, माना तव्हां उनजो नालो बि चोरी कयो? ज़ाहिर इहो बि माना तव्हां कट कई आहे? कट इहा उस्ताद पर मुंहिंजे उस्ताद खमन खान हवाले हुयो त तव्हां के न के अहिड़े वॾे फनकार जे नाले में चंबड़ी पियो त जीअं माण्हू फ़िलहाल अची तव्हां वटि पुॼनि, तव्हांखे ॿुधनि, पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जेको सुर वणेव तहिड़ो ॿुधायो। माण्हू ख़ल्क़ अची वई त अची वई, उहा ॿुधंदी तव्हांखे। तंहिंजे करे तव्हां रंभूं करे, रड़ियूं करे, कूकूं करे, दाहूं करे, राग जो मक़सदु इहो आहे त दाह करे ॿुधाइजे, दिलि मां दाह निकिरे, उनखे राग चइबो आहे। यार तव्हांखे हिते घुराए हरू भरू माना ग़लति कमु कयो आहे। दोस्तो, ही अहिड़े क़िस्म जा रागी थी चवनि हिननि खे राग जी या रागियुनि जी बेइज़ती थी लॻे, जॾहिं खां वठी अहिड़े क़िस्म जा ॻाइण वारा काहे पिया आहिनि। सिंधी मौसीक़ी, सिंधी गायकी, फोक राग, हीअ जेके असांजा उस्ताद घराणा असांजा जेके ॻाइणा हुआ, हीअ जेके असांजा फोक रागी हुआ, फ़क़ीर ही जिन उहो विरसो संभालियो पिए, उन सॼे विरसे खे हिननि बर्बादु करे छॾियो। ऐं पोइ बि चवंदा त असां राग जी ख़िदमत कयूं। कुझु सोचो।